जो तारक कल शाम के मथा मोहतरम जनाब अमजद खान खानजादो बाबर ओड मीर आतिफ मल्ला न्याज़ जापो मिलो यार जो कल शाम के हथा चोर यारते भगल नारते टुटल बहारते एतबार न कजे नीलामी जोरे ते पुलिस जे थोरे ते दिल जे दौरे ते एतबार न कजे रोजे मन जी रखत ते फिटी खापो फिकत ते पुलिस जी संगत ते एतबार न कजे मुल्ला जे ओ मुल्ला जे होल ते बिलिय जे पोल ते सोनारे जे तोल ते एतबार न कजे अञा मुल्ला जे मकर ते मुल्ला दे बाजू घणो जोर है हकीकत न लगी तो पैसा वापस ये ढकर ते शोरन जे चक्कर ते एतबार न कजे बरंदड़ चूल्हे ते पिनिन जे चूल्हे ते खाऊ मुल्ले ते एतबार न कजे चाह जे प्याले ते अंदर जे काले ते पठान ढाले ते एतबार न कजे कसरिये दी बात ते ऊंदा ही रात ते मुहाजिर जी जात ते एतबार न कजे अजो के सहाफियत ते कुरानी मुसाफिर ते मुसाफी मां साचा मां साईंगर ने तो जो समझे साथ ऐ बरोच जे ठाते एतबार न कजे न्यापो मिलो यार जो कल शाम के हथा दसगिरी सिगिरी कथा वारदा अरे दीवार थी न पई के घणो नसार दीवार थी न पई दीवार थी न पई मौला सलावत बहुत जनाब सजो खान वाली संजन मुनसिफ बनवाए मौला सलामत रखो मौला सलामत मशहूर शे आए सुबह जो दलील ॿुधाईंदुसि बाक़ी हिन वक़्तु पुलिस में मुंहिंजी साईं आहे मां उन्हनि पुलिस वारनि खे थो चवां जन जो जिन खां परे परे इंसाफ़ वारनि जा त असीं नौकर आहियूं मुझे पहले डी गीत आयो जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा त पहिरें डी एडी साहब मूंखे फोन कराई पंहिंजे पुट जी ख़ुशी में आऊं रुॼियुसि त शायदि मूंखे तकलीफ़ ॾींदा अलाए छा पर साईं जन
जेडे इनाम सा मुखे नवाजो जी आर एस झंडो साहब आए हूं गलत कोन चवंदो आया बस मुखे रागी दा हूं कोन आया बस इहा ही शायरी गाइंदो आया मुजी ये साफ बताए साफ इंजले का दुआ तो गुना रब्बुल आलमीन उन्हन के लिफाफे का बचाइंदो हेलो 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 पंजांगे भाई